अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे आगा सलीम। आगा ख़ालिद सलीम वल्द आगा अब्दुल करीम जो जनम शिकारपुर में 17 अप्रैल 1935 में थियो। हुन सिंधी अफ़सानवी अदब में जदीदियत जो रुझान मुतारिफ़ करायो बहैसियत नावल निगार। हाणे ही दोस्तों उन्हनि जा जेके आहिनि असां किताब लिखंदासीं, नावल कहिड़ा उन्हनि लिखिया, कहाणियूं कहिड़ियूं लिखियूं, ड्रामा कहिड़ा लिखिया, इन ते हिकिड़ी नज़र अदबी माना ख़िदमतूं जेके आहिनि उन्हनि ते असां वेंदासीं। पोइ उन जूं अदबी ख़िदमतनि में उन्हनि जी पोइ अदबी जेके अदब में उन जेके उन्हनि जी लिखणियुनि जूं जेके ख़ूबियूं आहिनि उहे पोइ असां लिखंदासीं। पोइ अहिड़े हिसाब सां हिकिड़ो असांजो सुठो जवाबु तयारु थी सघे थो। त बहसियत नाविल निगार आगा सलीम जा मौज़ू नवां आहिनि। आगा सलीम पंहिंजे मौज़ूअनि में तेज़ीबी क़दरनि जो ज़वाल शानदार नमूने से पेश कयो आहे। हुन फ़र्द जी तन्हाई, महरूमी, सिंधी तहज़ीबी क़दरनि जो एहसास खे मुनफ़रिद अंदाज़ में पेश कयो आहे। आगा सलीम जे नावलनि में ऊंदाही धरती, रोशन हथ, रोशनी जी तलाश, हमा ओस्त, अणपूरो इंसान वग़ैरह अहम आहिनि। तो दोस्तों ये तव्हांखे जेके आहिनि न हमा ओस्त जो थी वियो, आगा सलीम जा ॿिया जेके रोशनी जी तलाश, ऊंदाही धरती, रोशन हथ, अणपूरो इंसान, इहे सभु जेके आहिनि इन जा मशहूरु जेके नावल आहिनि, इहे तव्हांखे ॿ चारि नाला यादि करणा पवंदा। कहाणियूं, तो दोस्तों कहाणियुनि में अची वञे तो चंड जा तमन्नाई, धरती रोशन आहे, इहे वग़ैरह इहे आगा सलीम जूं कहाणियूं आहिनि। ड्रामा, तमाशो जेको आहे, ड्रामा आहिनि तमाशो, टेलीफोन, तरह जा मुसाफ़िर, चांडोकी जो ज़हर, पास नापास, सुख जी वस्ती, पोयाड़ी जा पाछा वग़ैरह अहम आहिनि। त दोस्तों इहे आहिनि इन्हनि जा जेके आहिनि आगा सलीम जा ड्रामा। त दोस्तों आगा सलीम जो जेको आहे मिसाल खणी चइजे त माना अचो त हुननि जी असां ॾिसूं था हाणे उन्हनि जी लिखणियुनि जूं माना कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि, उहे लिखंदा कीअं हुआ। आगा सलीम दाख़िलियत तोड़े ख़ारिजियत जे हवाले सां हिकु मुनफ़रिद अदीब आहे। हू सूंहं, सचाई, तहज़ीब ऐं आला इंसानी क़दरनि जो अलमबरदार आहे। हुन फ़न ऐं सूंहं जो प्रचारिक आहे। उन्हनि जी अब्दियत में यकीन रखे थो। पाण हेल ताईं हेठियां 4 नाविल लिखी चुको आहे। ऊंदाही धरती, रोशन हथ, अणपूरो इंसान, रोशनी जी तलाश, हमा ओस वग़ैरह। प्लॉट, संदसि नाविल जो प्लॉट के ख़ारिजी वाक़े खां वधीक किरदारनि जी दाख़िली कशमकश खे ज़ाहिर कंदो आहे। रोमानियत आगा साहब जे रग रग में समायल आहे, पर उहा सस्ती रोमानियत न आहे, हू लाज़वाल ऐं अब्दी मोहबत जो क़ाइल आहे। ॿोली, सिंधी नावलनि जी ॿोली ख़ालिस अदबी आहे ऐं पढ़ंदड़नि खे पूरी तरह पंहिंजी गिरफ़्त में वठियो थी छॾे। किरदार नगारी, आगा साहब जे नावलनि जा किरदार आम माण्हू हूंदे बि आम माण्हू न आहिनि। उहे आला आदर्श इंसान आहिनि जेके आला इंसानी क़दरनि जा रखवाला आहिनि। मक़सदियत, सिंधी नावलनि जो मक़सदु समाजी मसइलनि खे उजागर करणु आहे खां वधीक तहज़ीब, सकाफ़त, सूंहं ऐं सचाई जे लाज़वाल सफ़र खे नुमायां करणु आहे। उन खां अलावा इंसान जे अंदरि में जेका भञरा थिए थी उन्हीअ ते बि ख़ूबसूरत अंदाज़ सां लिखे थो। संदसि नावल ऊंदाही धरती, रोशन हथ ते मुख़्तसिर तबसरो हेठि ॾिजे थो। ऊंदाही धरती, रोशन हथ। हिन नाविल जो पहिरियों हिसो मुअनि जे दड़े वारे दौर जे पस मंज़र में लिखियलु आहे। सारंग हिकु बुत तराश आहे, हू मूर्तियूं ठाहे थो, पर उन्हनि में जान न आहे। नेठि ही महापूॼारिण जो नाच ॾिसे थो ऐं खेसि महापूॼारिण सां मोहबत थी वञे थी। उहा मोहबत संदसि फ़न खे कमाल बख़्शे थी ऐं हू हिकु अज़ीम बुत तराश बणिजी पवे थो। महापूॼारिण जंहिंजो नालो सिंधु आहे, उहा बि हुन जी ॾात सां मोहबत करे थी। सिंधूअ खे सज़ा ॾियण लाइ महापूॼारी सारंग जूं आङुरियूं कपाए थो छॾे। नाविल जा हेठियां नतीजा अख़ज़ करे सघिजनि था। फ़न मोहबत खां सवाइ नामुकमल आहे। त दोस्तों उन खां सवाइ मोहबत महापूॼारिण जहिड़ी मुक़दस हस्ती सां बि थी सघे थी। हमेशह वांगुरु मज़हबी पेशवा मोहबत ते पाबंदियूं थो विझे ऐं मोहबत करण वारे फ़नकार जो आङुरियूं थो कपे। तो दोस्तों इन हवाले सां असां अगरि आगा सलीम जो अगरि माना हिकिड़ो कंक्लूड कयूं त आगा सलीम जे जेके किताबनि में अगरि तव्हां मंज़र कशी ॾिसंदव त मूं इन जो हिकिड़ो अमा ओस किताबु पढ़ियो आहे, त तमामु ई आला पाए जी आहे, तमामु ई बहितरीनु, ऐं उन जो को बि मिसाल नथो मिले। त मंज़र कशी ऐं जहिड़ो उहो मीन्स हिकिड़ो क्रिएट कनि था पंहिंजे लिखणियुनि में, पंहिंजो हिकिड़ो
मंज़र क्रिएट कनि था। हर हिकु माना जेको बि उहो पैराग्राफ आहे, जेको बि चैप्टर आहे, उन जी जेका लफ़्ज़नि जी हिकिड़ी चूंड आहे उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे। त दोस्तो उन जो को बि मिसाल कोन थो मिले। उन खां अलावा अगरि आगा सलीम जो असां चऊं त आगा सलीम जो दोस्तो इहो तव्हां कंफर्म करे वठिजो, पर मूंखे जेको यादि थो अचे त उन जो जेको इंतकाल आहे उहो बि रिसेंट पास्ट में थियो आहे, 2016 में तक़रीबन कोई जेको आहे आगा सलीम जो इहो वधीक कंफर्म तव्हां करे वठिजो, 2016 में जेको आहे न उनजो इंतकाल थियो आहे। सो दोस्तो इन हवाले सां अगरि आगा सलीम ते कोई सुवाल अचे थो त उन्हनि जो थोरो ब्रीफ इंट्रोडक्शन ॾींदा त उन्हनि जो पूरो नालो इहो 1935 में पैदा थिया, तो इन हवाले सां उहो ॾींदा। वरी उन्हनि जो जेको आहे अदबी ख़िदमतुनि जो नावल, कुझु ड्रामा, कुझु कहाणियूं हुन लिखंदा। उन खां पोइ अदबी खूबियूं उन्हनि जूं जेके आहिनि, अदब जेको उन्हनि किताब लिखिया उन्हनि जूं खूबियूं उहे लिखंदा। उन खां पोइ उन ते थोरो तजियो करे अहिड़े हिसाब सां तव्हांजा 4-5 पेज या 7 पेज 6 पेज एतिरा लिखिजी वेंदा। सो इनशाला तव्हांजो मार्क्स वग़ैरह बि सुठी वेंदियूं। उमेद आहे त तव्हांखे इहे लेक्चर सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।